हेलो दोस्तों ऐं नौजवानों। अॼु मां ही वीडियो उन्हनि शागिर्दनि लाइ ठाहियां था जेके मैट्रिक में आहिनि या मैट्रिक पास करे वेठा आहिनि, ठीकु आहे, या मे बी उन्हनि कॉलेज में एडमिशन वरिती हुजे, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर मां तव्हांखे स्पेसिफिकली हिकिड़ो सुठो ऐं आज़मायल रस्तो ॿुधायां थो जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी तब्दील थी सघे थी, तव्हांखे बहितर मौक़ा चांस मिलंदा। तव्हां ख़बर आहे त माना इंटर में ज़ाहिर आहे मेडिकल माण्हू खणंदो आहे, इंजीनियरिंग या कॉमर्स आर्ट्स वग़ैरह, पर सभई माण्हू इंजीनियर न थींदा आहिनि, को डॉक्टर थींदा आहिनि। यूनिवर्सिटी वेंदा आहिनि, वरी उते धिका खाईंदा आहिनि, कुझु खे नौकरी मिलंदी आहे, कुझु वापसि मोटी करे वरी मास्तरी ऐं पटेवालियूं ऐं पीपी जे छाड़तनि खे 40 लख रुपया भरे ॾींदा आहिनि नौकरी जे लाइ। इहो को सुठो तरीक़ो न आहे। तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे हर ज़िले में टेक्निकल कॉलेज हूंदा आहिनि, ठीकु आहे, हर ज़िले में सिंध टेक्निकल कॉलेज पंहिंजे ज़िले जे हिसाब सां जेको बि नालो आहे, नवाबशा में कहिड़ो आहे, हबीब टेक्निकल कॉलेज। मैट्रिक खां पोइ मूंखे ख़बर आहे उन टेक्निकल कॉलेज में कुझु बि न आहे पढ़ायो वेंदो, उते सभु खोता वेठा आहिनि, उस्ताद पैसा था कमाइनि पिया, पघारूं खणंदा आहिनि वरियुनि खां, बल्कि ॾहाकनि खां। तव्हां उते वञी तव्हां कुझु न सिखंदो, इहा मूंखे बि चङी तरह ख़बर आहे। पर हर टेक्निकल कॉलेज में डिप्लोमा थींदी आहे, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, सिविल डिप्लोमा, मैकेनिकल, इंस्ट्रूमेंटेशन, ठीकु आहे न। इहे डिप्लोमा होल्डर जेके दोस्त हूंदा आहिनि, सम्झो त 18-19 साल में उन्हनि खे डिप्लोमा मिली वेंदो आहे। 3 साल जो कोर्स आहे, 3 साल में तव्हां जेको वणे बि कयो, पर एतिरो ज़रूरु कयो जो तव्हांखे सर्टिफिकेट डिप्लोमा जो मिली वञे। ज़ाहिर आहे उन खां पोइ तव्हांखे कमु सिखणो पवंदो, उसूलनि तव्हांखे उते कुझु न कुझु पढ़ाइणु खपे। पर सिंध में छो जो पढ़ाई माना हिकिड़ो शजर ममनूआ तौरु आहे, पढ़ाई जो असां सां छा वियो, सिंधियुनि जो वरी पढ़ाई सां छा वियो, पढ़ाईंदा न आहिनि उते। पर तव्हां पंहिंजी कोशिशि सां, पंहिंजे जज़्बे सां, सपोज़ कयो तव्हां मैकेनिकल में डिप्लोमा कयो था पिया, तव्हांखे हर शहर में मैकेनिक्स, वेल्डिंग वर्कशॉप्स ऐं ॿिया खोड़ सारा इदारा मिली वेंदा जिते तव्हां कमु सिखी सघो था। जेकॾहिं कोई इंस्ट्रूमेंटेशन ऐं इलेक्ट्रिकल जो कमु आहे त उहो इलेक्ट्रीशियन, रेफ्रिजरेशन, एसी वारा खोड़ माण्हू कमु कंदा आहिनि, तव्हां उहो सिखी सघो था। तव्हांखे ज़रूरत छाजी आहे? सर्टिफिकेट जी। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेकॾहिं सिविल में कयो था या इंस्ट्रूमेंटेशन में कयो था त उन्हनि जो कमु तव्हांखे मार्केट में बाज़ार में सिखणो पवंदो। हाणे खोड़ सारा मेहनती ऐं क़ाबिल जवान वेठा आहिनि जेके बहितरीनु कमु ॼाणंदा आहिनि, मैकेनिक आहिनि, इलेक्ट्रीशियन आहिनि, एसी टेक्नीशियन आहिनि, रेफ्रिजरेटर वग़ैरह जा एक्सपर्ट आहिनि, इंस्ट्रूमेंटेशन जा एक्सपर्ट आहिनि, सोलर प्लेट लॻाइनि था पिया, ॿिया खोड़ सारा कम आहिनि। इवन प्लम्बर आहिनि, कारपेंटर आहिनि, ठीकु आहे, प्लम्बर, कारपेंटर, ॿियो कहिड़ो हूंदो आहे, एसी टेक्नीशियन, इहे सभई कम बहितरीनु नमूने हू ॼाणंदा आहिनि, पर उन्हनि वटि डिग्री न हूंदी आहे। डिग्री जो मतिलबु डिप्लोमा न हूंदो आहे, उन करे उहो नौकिरी न आहिनि वठी सघंदा। पाकिस्तान में, इवन पाकिस्तान में जेके जेतिरा बि इदारा आहिनि उन्हनि में डिप्लोमा होल्डर्स नौकरियूं वठंदा आहिनि। इंजीनियर त हूंदा आहिनि, माना ईअं खणी चओ त माना जेका कमु करण वारी टीम आहे, ठीकु आहे, कंहिं बि शुगर मिल जो एग्ज़ाम्पल तव्हां वठो, शुगर मिल में हिकिड़ो इंजीनियर हूंदो, फर्ज़ कयो उनजे हेठां 10 टेक्नीशियन चइबो आहे उनखे, उहे हूंदा आहिनि, उहे कमु कंदा आहिनि। सो पाकिस्तान में न करे पोइ बि 5-6 इदारा त हूंदा न जेके इहे नौकरी ॾींदा आहिनि, ठीकु आहे। उनमें हर क़िस्म जी नौकरियूं तव्हांखे मिलंदियूं, इलेक्ट्रीशियन, मैकेनिक, इंस्ट्रूमेंटेशन टेक्नीशियन ऐं ॿिया खोड़ सारा। तव्हां वटि डिग्री डिप्लोमा न हुजण करे तव्हां इन मामले में मार खाई था वञो। महिरबानी करे तव्हां पंहिंजो टाइम ज़ाया न कयो, इंटर करे पोइ वरी तव्हां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडरजाम पहुचो या लटी यूनिवर्सिटी खैरपुर पहुचो, ओॾे बि वेंदा, ईअं न सभई दोस्त बंदि करे छॾींदा वञणु। पर जिन सिंधी माण्हू बुनियादी तौर ते विचथरो आहे, ग़रीब आहे, जंहिं वटि पैसा न आहिनि, हाणे ॾिसो न पढ़ाई महांगी आहे, ख़र्चु लॻंदो आहे। हर को माण्हू जेको भरे सघे थो ठीकु आहे, इहा बदकिस्मती आहे, बरल जेको भरे सघे थो उहो उनजी मर्ज़ी आहे। जंहिं वटि न आहिनि पैसा उहो इहो रस्तो वठे बहितर रहंदो। डिप्लोमा करे
उनखां पोइ कंहिं बि शुगर मिल, सिंध में शुगर मिल आहिनि घणियूं आहिनि, 3 शुगर मिलियूं, तव्हां कमु सिखो हुते। ऑयल फील्ड्स आहिनि, हेॾो सारो थर कोल पावर प्लांट आहे, गैस फील्ड आहिनि, ॿियूं इंडस्ट्रियूं आहिनि, कराची सॼो भरियो पियो आहे। उते तव्हां वञो, तव्हांखे नौकिरी भले न मिले, पर तव्हां चओ मां फ्री में कमु कंदुसि, 2 महीना सिखो कमु हुते, 5 महीना सिखो, 6 महीना सिखो, इहो ई तरीक़ो आहे, ॿियो को बि तरीक़ो न आहे। मां चवां थो जेकर अॼु तव्हां शुरू कयो न, अॼु जीअं उहो हींअर जेको मैट्रिक पास नौजवान एडमिशन कॉलेज में वठी चुको आहे, छॾ एडमिशन खे, हल जेकॾहिं उते फीस त का बि न हूंदी आहे सरकारी कॉलेज में, उहा भले हले, गॾोगॾु डिप्लोमा कयो, 3 साल में डिप्लोमा कयो, ठीकु आहे। साल तव्हां कमु सिखंदो, फ्री में सिखो, को बि सेखारे थो, जिते बि तव्हांखे मौक़ो मिले तव्हां वञो, कमु सिखो। यकीन कयो, घटि में घटि 20,000 नौजवान सिंध जा अॻिनि 4 सालनि में हिकु सुठी नौकिरी वठी पंहिंजे कम जी शुरूआत करे सघंदा। ठीकु थी वियो, 20,000 माना 20,000 फैमिलीज़ एक्चुअली, ऐं उहे वरी गाइड कंदा ॿियनि खे। सॼे मुल्क पाकिस्तान में इन्हनि खे नौकिरियूं मिलंदियूं आहिनि, इंजीनियर हिकिड़ो हूंदो आहे त 20 हो हूंदा आहिनि हर इदारे में। इदारे जा नाला हाणे मां तव्हांखे नथो ॿुधायां, फुज़ूल आहे। वापडा खां वठी हर दौड़ शायदि जेको बि आहे सभु में नौकिरियूं टेक्नीशियन वठंदा आहिनि। तव्हां महिरबानी कयो, डिप्लोमा कयो, कॉलेज बि पंहिंजो टाइम ज़ाया न कयो, ऐं डिप्लोमा करण खां पोइ तव्हांखे जेकॾहिं पाकिस्तान में कराची में 2, 3, 4, 5 साल जो एक्सपीरियंस थिए थो पियो, तव्हांजे लाइ पोइ शानदार मौक़ा आहिनि। सॼो मिडल ईस्ट भरियो पियो आहे टेक्नीशियन सां। मिडल ईस्ट में पाकिस्तान में पिनण बि ईंदा आहिनि, ठीकु आहे न, उनमें बदनाम थींदा आहिनि, चोरियूं बि कंदा आहिनि, हर क़िस्म जी क्राइम बि कंदा आहिनि, पर तमामु घणा हिते इंडस्ट्री में टेक्नीशियन बि वेठा आहिनि जिन जो रूट छा आहे, डिप्लोमा। महिरबानी कयो ऐं सोचो, मैट्रिक करण खां पोइ जेकॾहिं तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे, माली हिसाब सां पढ़ाई जे तव्हां वीक आहियो, ज़ाहिर आहे, ख़बर आहे पेपर कीअं थींदा आहिनि सिंध में, कापी कल्चर थींदो आहे, गाइड्स, मोबाइलूं, हर शइ खोले करे तव्हांखे चओ हाणे छिके रहो कम खे। पढ़ाई जे नाले ते कुझु बि न आहे थी थो, जेका हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे, पर थिए थो पियो, छा थो करे सघिजे। त मैट्रिक जी जवान जेको माण्हू अचे, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो फ्यूचर छा आहे, न पढ़ी सघंदो। जंहिंखे मैट्रिक नथी अचे उहो इंटर फर्स्ट ईयर कोन पढ़ी सघंदो। ये फिजिक्स, मैथमेटिक्स, केमिस्ट्री उनखे न ईंदी, सवाल ई पैदा कोन थो थिए। इंग्लिश जो ग्रामर जेको लाइन लिखणु, इंग्लिश में 10 वर्ड बि उनखे न ईंदा, ग्रामर न ईंदो, बेसिक स्ट्रक्चर छा हूंदो आहे, सेंटेंस छा हूंदो आहे, न ईंदो आहे असांखे। उन करे तव्हां एक्सपर्ट थियण जी कोशिशि न कयो, छो जो तव्हां पंहिंजो टाइम तव्हांजे ॾोह न आहे, ज़रदारी जे ॾोह आहे। पर तव्हां मैट्रिक खां पोइ कॉलेज साइड वञण जे बदिरां टेक्निकल कॉलेज में एडमिशन वठो। सिंध जे हर ज़िले में, मां वरी रिपीट थो कयां, टेक्निकल कॉलेज मौजूदु आहिनि, उते तव्हां डिप्लोमा कयो ऐं पंहिंजे कम जी शुरूआति कयो ऐं हुनर सिखो। तव्हांखे हुनर कमु ईंदो, ॿियो कुझु बि कमु न ईंदो यार। तव्हां इंटर करण खां पोइ इहे धिका खाईंदो की वॾेरे जा की लूसी जा, उतां वरी तव्हां ख़र्च पैसा ॾींदो, केतिरा लख भरींदा आहिनि मास्तरी जे लाइ। घणी पघार आहे मास्टर जी? 30,000, 40,000 बाद में। हिते तव्हांखे डायरेक्टली सुठी पघार जेकर न बि मिले, कुझु साल में तव्हां 50,000 खां मथे कमाईंदो आराम सां, लख रुपियो आराम सां, मां तव्हांखे गारंटी थो ॾियां। जेके तव्हांजी नौकिरी हिते मिडल ईस्ट में, मिडल ईस्ट जो मतिलबु ख़बर आहे न तव्हांखे, सऊदी, दुबई, ओमान, कतर, बहरेन, कुवैती, सभई मिडल ईस्ट सभु आहे जिते नौकिरियूं आहिनि, या इराक बि, इवन इराक में काफ़ी ऑयल फील्ड्स आहिनि न। हिते तव्हांखे 2-2, 4-4 लख रुपया तव्हांजी पघार थी सघे थी, जेकर तव्हां वटि डिप्लोमा जी डिग्री आहे, कुझु साल जो एक्सपीरियंस आहे। ख़बर ई कोन्हे असांखे, वेठा आहिनि ईअं। तव्हांजी जेका पंहिंजी इंडस्ट्री आहे, पंहिंजे सूबे में थरकोल खां वेंदे, खैरपुर में गैस फील्ड्स खां वेंदे, जेका ऑयल फील्ड्स आहिनि बदीन में, या कंदकोट ऑयल फील्ड आहे, या दादू में जेके आहिनि, या कराची सॼी इंडस्ट्री भरी पई आहे, हेॾो पोर्ट आहे, हेॾा प्लांट आहिनि, विंड पावर आहे, सभु ॿाहिरां अचनि था माण्हू। मुल्क जे ॿियनि सूबनि मां माण्हू अची करे सभु नौकिरियूं वठनि था। तव्हां छो था वठी सघो? तव्हां डिग्री कोन्हे, क्वालिफिकेशन कोन्हे। माना सही सिंध में एसियूं बि हलनि थियूं पियूं, फिटिंग बि थींदी आहे, इलेक्ट्रिशियन बि कमु कंदा आहिनि, गाॾियुनि जो बि कमु थींदो आहे, मैकेनिक बि थींदो आहे, पर उहो वीचारो जेको ॿाहिरि आहे, उन वटि का क्वालिफिकेशन न हुजण जे करे उनखे कैश नथो कराए सघे। 5,000 या 10,000 ते बीहंदो, घणे ते बीहंदो आहे? मज़दूरी 700, 800, 25,000, 30,000। त तव्हां डिप्लोमा एडमिशन वठो, 3 साल में डिप्लोमा पूरो कयो, पोइ कमु सिखो,
पोइ तव्हांखे नौकिरी मिलंदी। तव्हांजो इहो फ्यूचर आहे, तव्हांजो इहो हुनर आहे, तव्हांजे लाइ इहो मौक़ो आहे, उनजो फ़ाइदो वठो। ठीकु आहे न। ऐं तूं सोचो, गौर कयो, बाक़ी ॿी शयूं सभु फज़ूल आहिनि। हे सॼी वीडियो मां मैट्रिक कंदड़ छोकरनि जे लाइ ठाही आहे। मैट्रिक खां पोइ तव्हांखे हीअ शइ करणु खपे, बहितर रहंदो। ऐं सुभाणे मां वीडियो ठाहींदुमि इंटर पास छोकरनि खे छा करणु खपे, जेके इंटर करे था वञनि, 12 क्लास जेके पास कनि था, उन्हनि खे छा करणु खपे। ठीकु आहे। थैंक यू।